अचो त तारीख़ सां ताज़ियत करियूं। सरमाए जी संघरनि में जकड़ियल मज़दूरनि जे आज़ादीअ जो इमाम कार्ल मार्क्स जॾहिं ज़िंदगीअ जो प्यालो पुर करण बाद जॾहिं पंहिंजूं ओजागियल अखिड़ियूं पूरे सदाईं लाइ सुम्ही पियो, तॾहिं हुन जे मदफन मथां अंग्रेज़ीअ में तकरीर कंदे फ्रेडरिक एंगल्स चयो हो त 14 मार्च मंझंदि जो 2:45 वॻे दुनिया जे अज़ीम दिमाग़ सोचण ख़त्म करे छॾियो। साॻीअ रीत मई जे 3 तारीख़ सुबुह जो 6:15 वॻे कराचीअ जी सामूंडी हवाउनि में उहो आवाज़ हमेशा लाइ ख़ामोश थी वियो, जंहिंजी तकरीर ग़ुलामीअ जा ज़ंजीर टुटण वारे तरन्नुम सां आज़ादीअ जे अज़ीम मौसीक़ीअ वांगुरु सिंध जी फिज़ाउनि में गूंजंदी हुई। हू जेको इंसान जे रूप में हिकु आवाज़ हो, अहिड़ो आवाज़ जहिड़े आवाज़ लाइ अयाज़ लिखियो हो त सॾ खे के हद नाहिनि जे उहे तोड़े सघे। आऊं जो आवाज़ आहियां, ज़िंदगीअ जो साज़ आहियां, थो वञा मां दूर ताईं, रोकजे रोके सघे, रोकजे रोके सघे। उहो आवाज़ जंहिंखे जेल झोरे न सघिया, जंहिंखे टाचर सेल तोड़े न सघिया, जेको हज़ारनि माण्हुनि जे मेड़ाकनि में ईअं गूंजंदो हो जीअं घंघोर घटाऊं कारूं झर जे कोर मथां कड़काट कंदियूं आहिनि। पर उन आवाज़ में सिर्फ़ ऋण जी आख़िरी मोर जी रड़ न हुई, उन आवाज़ में उन कोयल जी कूक जा पोयां पड़ाॾा हुआ, जंहिंखे अयाज़ एलाज़ कंदे चवंदो हो त न कूक कोयल, न कूक कोयल, असां अॻे ॾुखी डुहागण ॾिसी नथी छा, अॻे असां वटि लहू लहू रात निर्दयी आ, सखी हवा में हुगाओ आहे, गली गली गीत थी वई आ, पिया बिना निंड कीअं ईंदी, बसंत जी रुत बेचई आ। छा न बोल बुरंदा हुआ उन आवाज़ में, जेको हाणे सिंध जी मिटीअ जी लोई पाए सुम्ही पियो आहे। उन आवाज़ में काइनात जे ॻोढ़नि जहिड़े समुंड जी छोलियुनि जो छुलकाव बि हो ऐं उन्हनि ख़ामोश पहरनि जो पड़लाव बि हो, जेके आसमान मां नींहं जे न्यापनि वांगुरु माठ मेठ में लहंदा हुआ ऐं धरतीअ जे रुख मथां कंहिं रंगीन रए वांगुरु सिरकंदा वेंदा हुआ। उन आवाज़ में सिर्फ़ सिंध जी आज़ादीअ जूं सदाऊं न हुयूं, उन आवाज़ में फ़क़ति मखदूम बिलावल जे हॾनि जा टड़काट न हुआ। उहो आवाज़ सिर्फ़ दरावड़नि जे हथनि मां निकिरंदड़ भड़कंदड़ भालनि ताईं महदूद न हो। उहो आवाज़ सिर्फ़ दोदे जी दाह ऐं दरिया ख़ान जी ललकार जो अमीन न हो, पर उन आवाज़ में नंढे खंड जे वॾनि किरदारनि जी सम्झ, सोच ऐं सरकशी समायल हूंदी हुई। जॾहिं हू दोस्तनि जी कचहरियुनि में कंहिं वेणा वांगुरु वॼंदो हो, तॾहिं हुन मां जवाहरलाल नेहरूअ जो अकुल ऐं मौलाना आज़ाद जो इल्मु सावण जे मींहं वांगुरु वसंदो हो। हू जेको तारीख़ जो अज़ली आशिक़ हो, सो सिर्फ़ सिंध जी जंगी मैदाननि जा सैर न कराईंदो हो, फ़क़ति सेवण ऐं खरड़ीअ जे पिड़ ते पाहण जहिड़नि जोधनि जो चारण न हो, पर हुन जे सीने में उहे समूरियूं गोलियूं सांढियल हूंदियूं हुयूं, जेके जनरल डायर जलियानावाला बाग में हलायूं हुयूं। हू सिर्फ़ हेमो कालाणीअ जो वारिस न हो, पर हू भगत सिंह जे मुक़दस पेशानीअ ते सुर्ख चुमीअ जो गुलाब रखंदो हो। ऐं सिर्फ़ बरे सगीरी न, पर हू अफ्रीका जे घाटनि ॿेलनि में वाघ वांगुरु फिरंदड़ ऐं उन आज़ादीअ जो आशिक़ हो, जंहिंजी गजगोड़ टीं दुनिया जूं समूरियूं सरहदूं ओरांगे चौथी दुनिया जी गुलाम क़ौमुनि जो पतो पुछंदी हुई। हू जेको चौथी दुनिया जो देसी दानिश्वर हो, तंहिंखे मालूम हो त कारनि माण्हुनि जी ज़बान गोरी हूंदी आहे। हू जेको दुनिया जे समूरनि मिटी हाणनि माण्हुनि सां मोहबत कंदो हो, जंहिं फैननि जे फिक्र खां वठी अंगोला जी घिटियुनि में वहंदड़ रत ताईं हर राह पंहिंजी उन धरतीअ तरफ़ ईंदे महसूस कई, जंहिं धरतीअ ते हू सामीअ वांगुरु उहा दुआ घुरंदो हो त जेकॾहिं केली ऐं कैंचर में हिकु ई हक़ीक़त आहे त पोइ ए मुंहिंजा धणी मूंखे कैंचर न पर केली कजांइ, छो त मां तुंहिंजी धरतीअ ते बार थियणु नथो चाहियां।
उहो इंसान जंहिंजो दिमाग़ ॿरंदड़ जबल जहिड़ो ऐं जंहिंजी दिलि नगर पार्कर ते पवंदड़ रिमझिम जहिड़ी हुई, उहो इंसान जेको सदियुनि जी सदाब हो ऐं हिकु पल जी मुठ में झलियल खुंभीअ जहिड़े जीवन मायाब हो, जेको जज़्बो हो, जोलान हो, जंग हो, जेको अमन हो, अहिंसा हो ऐं निमाणनि नेणनि मां वहंदड़ आंसू हो। हाणे उहो इंसान क़ौमी काफ़िलनि जी क़यादत न कंदो। हाणे उहो इंसान आधी राति जो उथी किताबनि जो मुतालियो न कंदो। हाणे उहो इंसान पंहिंजे कलम सां सिंध जो श्रंगार न कंदो। हाणे उहो इंसान साज़िशी फर्दनि खे कुझु दर्द ऐं कुझु कावड़ मां न तकींदो। उहो इंसान त थर जी खथे जहिड़ी मिटी ओढे सुम्ही रहियो, जेको इंसान सिंध जी सदियुनि जी थकावट हो, जेको ख़ामोश अखियुनि सां मुखातिब थींदे आयाद जो इहो नज़म बणिजी वेंदो हो त थो अचां किरचा तमां, सिज जा किरणा ईअं जीअं किरचियूं, पार थिया पिरभात मां। ए मियां जे घर ॾींहुं तोखे भलो घोड़ो ॾियां, जे ॾींहुं मूड़ो वेहण लाइ ही ज़रिए सां संज तुंहिंजे लाइ मियां। ही तबर तोलाए आहे विॼ जा जाथी खवे, मां थो चाहियां का रली का गोदड़ी मूंखे मिले, जीअं मां सुम्हां आराम सां। ए मुसाफ़िर छा ॿुधायां राति भर किरचात में, मूं घड़ीअ लाइ अख लाती कान आ। उहे उजागियल अखिड़ियूं हाणे गहरी निंड में आहिनि। उहे बंधण रखड़ियूं हाणे सिर्फ़ सीने में सुरंदड़ सार वांगुरु आहिनि। हू मेहंदीअ जा थाल कलोका ॼण के धोखा, हाणे हू रतड़नि पेरनि में पयल पाज़ेब जहिड़ा सुर न सरजींदो। हाणे नूरी कींझर ते नोरा पाए नचे बि त छा, उहो तमाची त वियो जंहिं ते क़ौमी कींझर जा कांव लुड़कंदा हुआ। हुन मथां तोहमतूं मढ़ींदा हुआ, हुन ते बेहूदियूं तनक़ीदूं कंदा हुआ, हुन जे ख़िलाफ़ फेसबुक ते गंदा लफ़्ज़ लिखंदा हुआ। हाणे उहे तीर कहिड़ो सीनो तलाश कंदा, जिन तीरनि जी हुन सदाई आजियां कई। रहियासीं दोस्त सदा दोस्तनि जा, न थियासीं दुश्मन कॾहिं दुश्मननि जा। अङण जेको आयो खिकारे छॾियोसीं, वहियो वापरियो जो विसारे छॾियोसीं। हुन जी यादगिरी कहर जी हुई, पर उन खां वधीक हुन में दरगुज़र हुई। उहे जाहिल अॻवान जेके हुन खे क़ौमी आज़ादीअ में वॾी रुकावट करार ॾींदा हुआ, हाणे उन्हनि जे लाइ सियासत जा समूरा रस्ता खुलियल आहिनि। पर हाणे उन्हनि वाटुनि ते केरु वेंदो जिन वाटुनि ते जुड़ियल चौकियुनि ते हुन जी कार खे रोकियो वेंदो हो ऐं साहिब जे अचण ताईं हुन खे इंतज़ार करायो वेंदो हो। ऐं जॾहिं उहो साहिब पंहिंजी बॉडी लैंग्वेज सां हुन अज़ीम इंसान जी तौहीन करण जा समूरा तौर तरीक़ा इस्तेमाल करे थकिजी पवंदो हो, तॾहिं हुन खे चवंदो हो त जनरल साहिब आपसे मिलना चाहते हैं। ऐं हू सिगरेट दुखाए वर्दीअ वारे खां पुछा कंदो हो त ये हुकुम है या दावत। अहिड़े ओचिते सवाल ते परेशान आफिसर खेसि चवंदो हो त दावत। तॾहिं हू चवंदो हो त हुकुम है तो मैं हाज़िर हूं, अगर दावत है तो मेरी माज़रत क़बूल करे। हू जंहिंखां टार्चर सेलनि मां जॾहिं हथियारनि जे हवाले सां सवाल पुछिया वेंदा हुआ, तॾहिं हू पंहिंजा ॿई कोमल हथ अॻिते वधाए चवंदो हो त मुंहिंजे मौक़ुफ़ खे छॾियो, सिर्फ़ मुंहिंजा हथ ॾिसो। छा इहे हथ अव्हां खे हथियार हलाइण वारा महसूस थियनि था? हाणे पुछा गाछा कंदड़ अहलकारनि खे अहिड़ा जवाब केरु ॾींदो? उहो आवाज़ त सदाईं लाइ सांत थी वियो, जंहिं आवाज़ में बीजल जो सुरंदो बि हो त सोरठ जे सुॾकनि जा आवाज़ बि ईंदा हुआ, जंहिं में झुरंदड़ जूनागढ़ जी झांइ बि हुई ऐं उहा साए बि हुई जेका मंछर जे मथां पंहिंजे परनि ते पयल माक फुड़नि खे सिज जे कोमल किरणनि सां सुकाईंदी हुई। उहो आवाज़ त ख़ामोश थी वियो जेको अयाज़ जे ॿोलनि सां बहकंदो हो, जेको सिंध जे अज़ीम चारणनि जी सदाउनि सां चहकंदो हो, जंहिं आगा खान अस्पताल में मूंखे पाबोअ सां चयो हो त एजाज़ सिंध जे कंहिं क़दीम लोक शाइर लिखियो आहे त सभ खां मोचारो उहो पुॼाड़ो, हिकिड़ी सिहत शरीर जी, ॿियो पिरीअ जो पाड़ो। हाणे हू शरीर जी सिहत खां बि अॻिते उसरी वियो ऐं उन पिरीअ जे पाड़े मां बि कूच करे वियो।
जेको पिरीअ जी मेहंदीअ जी महक वांगुरु हुन जे साहनि में सदाई वसियल हूंदो हो। उन आवाज़ जी हाणे पुरशोर शहरनि में तलाश अब्स आहे, जंहिं आवाज़ में जादू हो। छा हुनखे ख़याम जे ख़यालनि जहिड़े जाम ऐं नाज़्म हिकमत जहिड़े चेन स्मोकिंग बीमार कयो? न, हुनखे बेवकूफ़िन ऐं बेवफ़ाइन झोरे विधो हो। हुन पंहिंजी ज़िंदगीअ में एतिरो कुझु बर्दाश्त कयो हो जेतिरो कुझु सिर्फ़ तारीख़ में दफ़न थियल देस बर्दाश्त कंदा आहिनि। हू जेको आख़िर में घटि ॻाल्हाईंदो हो, जॾहिं त हुनखे उहा ॿोली बि ईंदी हुई जंहिं ॿोलीअ में मदफून शहरनि जे मथां बरसातूं वसंदियूं आहिनि। उहो शख़्स जंहिं मूंखे 30 साल हलीम बाग़ीअ जो इहो शेर ॿुधायो हो त कारूंझर जे कोर मथे तो नीलो पीलो मोर नचे। अॼु हुन ते 2 लफ़्ज़ लिखंदे इहो महसूस थी रहियो आहे त ॼण कारूंझर जबल हमेशा लाइ अकेलो थी वियो। हू जेको मींहं वसण खां पोइ नगर जे नरम ऐं आली वारीअ ते पहिरें उघाड़ो हलंदो हो, जेको बारिश खां पोइ निमा शाम महल सूरज जे कोमल किरणनि खे कारूंझर मथां घोर थींदे ॾिसंदो हो। सो शख़्स सिंध जे देवता जहिड़े जबल खे तकींदो इहो महसूस कंदो हो त ॼण उहे लफ़्ज़ अयाज़ जा न पर हुन जा आहिनि। 20 साल थी विया आहिनि मां ऐं कारूंझर हिक ॿिए खे ॾिसंदा रहिया आहियूं। न हू उतां चुरियो आहे न मां ई चुरियो आहियां। हर चुरंदड़ पुरंदड़ जीअ वांगुरु हू बि उदास थी सघंदो आहे। कंहिं वक़्तु मोर पुकारींदा आहिनि त ईअं लॻंदो आहे त ॼण का देवदासी सोने मंदर में ॾीआ ॿारे वाझाए रही आहे कंहिं लाइ। कंहिं वक़्तु सावण जी मूसलाधार मींहं में हू ज़ारो ज़ार रोईंदो आहे ऐं उन जे भरिसां वहंदड़ नयूं उन जा ॻोढ़ा पंहिंजे सीने में सांढे सुडका भरींदियूं वेंदियूं आहिनि। कंहिं वक़्तु तूफ़ान में उन ते उभरियल कोंभट झूलंदा आहिनि त ईअं लॻंदो आहे त हू पंहिंजा वार पटे रहियो आहे। ही कारूंझर जो मुंहिंजो भाउ आहे, जो मूं जियां अडोल आहे ऐं मूं जियां उदास आहे। अॼु उहो अडोल ऐं उदास कारूंझर अब्दुल वाहिद आजिसर खां पोइ अबद ताईं अकेलो थी वियो। अचो त हिन मंदर जहिड़े जबल जे पूॼारी मोरनि खे सिंध जे अज़ीम आवाज़ जो पुरसो ॾियूं। अचो त तारीख़ सां ताज़ियत कयूं।